जाम शोरो ऐं भरपासे में कश्मीरियुनि सां एके जे इज़हार तौरु मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि तरफ़ां रैलियूं कढियूं वयूं आहिनि। ह्यूमन राइट्स यूनिटी फाउंडेशन पाकिस्तान ऐं CPCH पाकिस्तान पारां कश्मीरियुनि सां एके जे इज़हार तौरु HRUF पाकिस्तान जे मरकज़ी जनरल सेक्रेटरी अब्दुल मजीद मेतलो, सूबाई सीनियर नायब सदर शेख अब्दुल्ला कोस्तानी, CPCH पाकिस्तान अॻुवाणनि NB खोसो, राशिद लाखेर, मेजर खोसो ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में जाम शोरो बाबरी मस्जिद खां कोटड़ीअ ताईं मोटरसाइकिल ऐं कार रैली कढी वई। इन मौक़े ते अॻुवाणनि जो चवणु हो त असां कश्मीर भाइयुनि सां यकजहती जे सिलसिले में हैदराबाद में असांजे तंज़ीम जा दोस्त ऐं असांजा ॿिया दोस्त हिते शामिल थिया आहियूं ऐं असल में जेको इंडिया कश्मीर सां ज़ुल्म ऐं ज़्यादती कयूं वेठी आहे इलाही सालनि खां, इहा हिकिड़ो नाहक ऐं हिकिड़े ग़लति पैमाने ते मबनी आहे। असां उन्हनि खे वार्न कयूं था त अवां इहे पंहिंजा जेके अवां जा मज़ालिम आहिनि ऐं हिकिड़ा ग़ैर क़ानूनी अमल आहिनि उन्हनि खे फ़ौरन बंदि कयो ऐं जेके कश्मीर जा हक़ आहिनि, हक़ इरादियत आहे, ख़ुद मुख़्तारी आहे, उहो उन्हनि खे ॾिनो वञे जीअं अक़वाम मुतहिदा जे तरफ़ां इहा शइ पावर कराई वई आहे, उन्हनि खे ॾिनी वई आहे, उन्हनि खे ॾिनी वञे। ऐं ॿियो उन्हनि खे इहा शइ ॿुधाइणु चाहियां थो त असां पाकिस्तान जो हिकिड़ो हिकिड़ो बच्चो, हिकिड़ो हिकिड़ो फ़र्द कश्मीर सां, कश्मीर जे अवाम सां ईअं प्यार करे थो जीअं असां पंहिंजे बचनि ऐं पंहिंजे घर जे फैमिली सां प्यार कंदा आहियूं ऐं कश्मीर सां असांजे हर रत जो फुड़ो आख़िरी दम ताईं उन्हनि सां गॾु आहियूं। ऐं असांजी अफ़वाज पाकिस्तान हिकिड़ी दुनिया जी मञल अफ़वाज आहे ऐं उन्हनि खे उहा पंहिंजे मुल्क जी दिफ़ा करणु ॼाणे थी ऐं कश्मीर जो बि हक़ु वठणु ॼाणे थी, पर असांखे मजबूर न कयो वञे। ऐं मोदी सरकार खे इहो ॿुधाइणु चाहियां थो त मोदी, अवां जंहिं जानवर जो पेशाब पीअंदा आहियूं, असां मुस्लमान उन जानवर जो गोश्त खाईंदा आहियूं, असांखे कमज़ोर न सम्झो वञे ऐं असांजी कमज़ोरी खे ग़लति, असांखे असांजे सब्र खे ग़लति न वरितो वञे। असांजी फ़ौज हुसैनियत वारी फ़ौज आहे ऐं हूअ दिफ़ा करणु ॼाणे थी ऐं तव्हां ईअं न थिए जो अवां पंहिंजे घरनि में बि महफ़ूज़ न रहिजी सघो। सो इहा वरी बि आख़िर में मां इहा शइ चवंदुमि, मां पूरी ज़िंदगीअ में कॾहिं ऐं पंहिंजी तक़ीर में या किथे लानत न विधी आहे, पर अॼु मोदी सरकार ऐं मोदी तव्हां ते मां लानत जा बेशुमार अंबार विझां थो। तव्हां उहो ज़ुल्म कयो आहे, तव्हांखे हिन दुनिया में बि ॾियणो पवंदो त आख़िरत में बि ॾियणो पवंदो। पाकिस्तान ज़िंदाबाद। अॼु असां हिते ह्यूमन राइट्स यूनिटी फाउंडेशन जे सूबाई सीनियर नायब सदर जे हैसियत सां अॼु योम कश्मीर जेको 5 फरवरी ते हर साल असां पाकिस्तानी मल्हायूं था वॾे जोश ख़रोश सां, उन में कश्मीरी भाइरनि सां इज़हार यकजहती, इज़हार हमदर्दी तौरु कश्मीरियुनि सां पौणी सदीअ खां वठी ज़ुल्म थिए पियो। अक़वाम मुतहिदा करारदादूं त पास करे छॾियूं आहिनि मयार लाइण ख़ातिर, पर उन ते अमल न कराए सघी, न अक़वाम मुतहिदा अमल कराए सघी, न ॿियूं दुनिया जूं ताक़तूं जेके पाण खे इंसाफ़ पसंदि ऐं इंसानियत पसंदि चवनि थियूं, उहे कश्मीरियुनि जे ज़ुल्म ते, कश्मीरियुनि सां थींदड़ ज़ुल्म ते अञा ताईं ख़ामोश आहिनि ऐं पौणी सदी खां वठी उते इंसानियत जो खून थी रहियो आहे। मासूम ॿारनि सां, औरतुनि सां, नियाणियुनि सां, मज़लूमनि सां, ग़रीबनि सां ऐं उते जे आज़ादी जो जेको हक़ तलबीन था, जेका हुननि जी हक़ आहे, जेको आज़ादी, उन जे जुर्म में उन्हनि खे सज़ाऊं ॾिनियूं थियूं वञनि। ऐं हिंदुस्तान जी सरकार जेका सरेआम ज़ुल्म करे थी पई, इंसानियत जो सरेआम क़तल करे थी पई, असांजे पाकिस्तान जो अवाम इन ते सख़्तु ताश में आहे, तैश में आहे ऐं तकलीफ़ में आहे ऐं एहतजाज में आहे ऐं जेको आहे गज़ब ऐं गुस्से में आहे। पाकिस्तान जी अफ़वाज सदाईं इंसाफ़ पसंदि रही आहे, उन्हनि सदाईं कश्मीरियुनि सां इख़लाक़ी इज़हार यकजहती ऐं हमदर्दी जारी रखी आहे। पाकिस्तान जे अफ़वाज जो किरदारु पाकिस्तान जे लाइ सदाईं ज़बरदस्त नुमाया रहियो आहे। असां उन्हनि जे अज़मत खे, पाकिस्तान जे अज़मत जे शहीदनि खे सलाम पेश कयूं था ऐं पाकिस्तान जे अवाम जेका कश्मीरियुनि सां सदाईं निभायो आहे उन ते उन्हनि खे सलाम पेश कयूं था ऐं इंशाअल्लाह इहो इरादो कयूं था, इहो अज़म कयूं था त कश्मीर जेको आहे उहो पाकिस्तान ठहंदो। कश्मीर पाकिस्तान जो अणटुट हिसो आहे, उनखे का बि दुनिया जी ताक़त धार नथी करे सघे। कश्मीर ज़िंदाबाद, पाकिस्तान ज़िंदाबाद। ॿिए पासे तहरीक लबैक पाकिस्तान ज़िले जाम शोरी अॻुवाणनि मुफ़्ती अब्दुल सत्तार सुमरो, हाफ़िज़ शौकत बशीर तुनियो, मुफ़्ती गौस बख्श ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में अल मुस्तफ़ा मस्जिद खां रैली कढी वई, जेका शहर जे मुख्य शाही बाज़ार समेत RBB कॉलोनी, वाबडा कॉलोनी, सैदाबाद ऐं मदीना नगर खां थींदी जाम शोरो फाटक ते पहुती, जिते कश्मीरियुनि जे हक़ में ज़ोरदार नारेबाज़ी कई वई ऐं तक़रीरूं पिणु कयूं वयूं।